अल्लाह जी ज़ात फरमाए तो इन्न सलात तनहा, बेशक नमाज रोकींदी आ अनिल फहशाए वल मुनकर, नमाज बुराई ए बेहयाई जे कमन खां रोकींदी आहे। नमाज जो कम छा है? बुराई ए बेहयाई जे कमन खां रोकींदी आ। तव्हां सोचींदो त साईं कुरान अल्लाह जो सचो, अल्लाह जो कुरान सचो आहे, बोले सब नमाज भी पढ़ो था, ठगी भी कयो था, नमाज भी पढ़ूं था, 2 नंबरी भी कोन थी वञे, नमाज भी पढ़ूं था। कुछ ॾींहं अॻु में वीडियो हिकिड़ी ॾिठमि मोबाइल ते, हमरा जी कणक पई निकिरे। सच पुछो तो शैतान भी बेचारो परेशान थी वियो आहे, ट्रिकूं मूंखे भी कोन ईंदियूं हुयूं, माण्हुनि खे एतिरियूं किथां अची वियूं आहिनि। शैतान भी परेशान थी वियो आहे त यार मूंखे अल्लाह तड़ियो ज़रूर हुयो, ट्रिकूं मूं वटि हुयूं घणियूं, पर हाणे यार माण्हुनि खे आउं पंहिंजो उस्ताद मञा, फारिग थी माठ करे वेहा, हाणे माण्हुनि वटि ट्रिकूं घणियूं अची वियूं आहिनि। बोह पई निकिरे, थ्रेशर हले पई, बोह पई उॾामे, त हाणे बोह हवा सां गॾु उॾामंदी आहे, परते वेंदी आहे, ऐं वेंदी बि घणी दज़ आहे, मिटी वेंदी आहे, बाक़ी बोह हेठि उहो हमरा पोरड़ो हिकिड़ो बीठो आहे, बाल्टी खणी बीठो आहे, उहो थ्रेशर हलंदी थी वञे, वरी बोह जे मथां पाणी जो बाल्टी उहो चलाईंदो वञे। त इहा जेका मिटी आहे साॻ वेहे हिते, ऐं मुंहिंजो वज़न सवलो थिए। त शैतान भी परेशान थी वियो त घणो हरामी आहियां, पर इहा ख़बर कोन त बोह जे मथां बि पाणी विझबो आहे। सो अल्लाह जी ज़ात हिदायत ॾे, माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में सोचण जे लाइ आहे त यार नमाज़ भी पढ़ां थो, पर मूं में तब्दीली छो नथी अचे? त मुंहिंजा सोहणा, तब्दीली इन करे नथी अचे, इन करे नथी अचे त मुंहिंजे वजूद ते जेको लिबास पातल आहे न, हीउ जेको लिबास आहे, मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम फरमायो को माण्हू 10 दिरहमनि में कपिड़ो ख़रीद करे, 10 दिरहमनि में कपिड़ो ख़रीद करे, 9 दिरहम उन जा हक़ हिलाल जी कमाई जा हुजनि, हिकिड़ो दिरहम हराम जी कमाई मां गॾाइंसि, 10 मां 9 हिलाल जा ऐं हिकिड़ो हराम जो। मदीने वारो महबूब फरमाए तो जेसी इहो कपिड़ो इन जे वजूद जे मथां हूंदो, इन जी का बि इबादत क़बूल न आहे। हाणे हर इंसान पंहिंजे अंदर त सोचे त ॾिसे न, छा असां पंहिंजो कमु ईमानदारी सां कयूं था? हिन मस्जिद जे मिंबर खां वठी, तव्हांखे रुॻो आम माण्हू खे कोन थो चवां, मस्जिद जे मिंबर खां वठी, पीर जी गद्दी खां वठी, वज़ीर आज़म जी कुर्सी खां वठी, ओ नंढे मां नंढो पेंचर लॻाइण वारो, रेड़ी हलाइण वारो, हर को पंहिंजे रब खे हाज़िर नाज़िर समझी अंदाज़ो लगाए त मां पंहिंजे कम सां केतिरो सचो आहियां। मां मौलवी आहियां, 8 साल पढ़ियो आहियां, क़ुरान हदीस पढ़ियो आहियां, मां पंहिंजे कम सां केतिरो सचो आहियां। मिंबर ते वेही छा हक़ सच जी ॻाल्हि थो कयां, या मूंखे टेंशन आहे त जेकर इहा ॻाल्हि कयां त मूंखे मस्जिद वारा इहे जेके 5 रुपया ॾींदा आहिनि, इहे 5 रुपया कोन ॾींदा, जेके जुमे ते मूंखे घोर ॾींदा आहिनि, इहे घोर वारा 5 रुपया बंदि थी वेंदा मुंहिंजा। मूंखे मस्जिद वारा रखियो आहे, मुंहिंजी पघार बंदि करे छॾींदा, मूंखे मस्जिद मां जवाबु ॾेई छॾींदा। बख़ुदा कसम ख़ुदा जो असांजे मुआशिरे जी हिन मिंबर खां वठी करे आला इदारनि ताईं, आला इदारनि खां वठी करे रेड़ी हलाइण वारे ताईं सभु बेईमान। मिंबर ते मूं जहिड़ा जिन खे अल्लाह इज़तूं बख़्शियूं आहिनि, उहे इज़तनि वारा आलिम मौजूद आहिनि। मूं जहिड़ा 2 नंबर ठग मौलवी दीन बि सचो सिधो न बयान करे सघनि। कारोबारी माण्हू पंहिंजो कारोबार सिधो न हलाए, हर माण्हू हतन इम्कान ख़यानत करे, हर माण्हू कोशिश करे त इहे 2 रुपया हराम जा मिलाए वठां। त मुंहिंजा सोहणा अंदाज़ो लॻाए न, तो तुझी इबादत त कबूल ही कोन थी, त तुझी तबीयत में फर्क कीअं अचे? दवा मूं वरती, डॉक्टर भले डॉक्टर खे तबीयत ॾेखारियमि, दवा भी 20,000 रुपए जो शापर वठी आयुसि, अची घरे रखियमि, वात में भी विधमि, पर वरी उछलाए छॾियमि त इहा दवा मूंखे फ़ाइदो ॾींदी। पैसा जो भरियमि डॉक्टर जा, दवा भी वठी आयुसि, वात में भी विधमि, पर हिन जो कम ही तॾहिं पंहिंजो ॾेखारे हा जॾहिं हेठि मैदे में लही वञे हा, मैदे में हल थिए हा,
मेदे में हल थियण खां बाद में ही वजूद में पंहिंजा असरात ॾेखारे हा, पोइ मुंहिंजी तबियत ठीक थिए हा। मूं पैसा भी भरिया, डॉक्टर खे भी ॾेखारियमि, भले खां भले डॉक्टर खे ॾेखारियमि, भले खां भली दवा वठी आयुसि, पर उहा दवा मुंहिंजे अंदर न लथी त हाणे मूंखे शिफ़ा न मिलंदी। मां केॾी बि निमाज़ पढ़ां, केॾी बि निरड़ घसायां, कुझु बि कयां, जेकॾहिं मां हिलाल नथो कमायां त मुंहिंजी इबादत जो हिकिड़ो सजदो बि क़बूल न आहे। जेकॾहिं ॿ नंबरी नथो छॾियां। अमरा कंहिं चयो त बाबा तो यार इहो बेखबर अॼुकल्ह तुंहिंजो कमु कीअं पियो हले खीर जो? चइसि हाणे सुधरी वियो आहियां। चए कीअं भला? खीर में पाणी कोन थो विझी? चए न न अल्लाह जो कसम आहे खीर में पाणी कोन थो विझां। चए यार वॾी ॻाल्हि आहे। चए हाणे पाणी में खीर कोन विझंदो आहियां, अॻे विझंदो त खीर में पाणी, सो अल्लाह जो कसम आहे खीर में पाणी कोन थो विझां, हाणे पाणी में खीर विझंदो आहियां। हाणे पाणी में खीर विझंदो आहियां। पेट्रोल पंपनि ते वञी ॾिसो, हुननि जा मीटर ॿ नंबर, कारोबारी माण्हुनि वटि वञो, हुननि जा वक़्त ॿ नंबर, ज़राअत वारे ॾे वञो, वो ज़राअत में ॿ नंबरी करे, ऑफिसर जी कुर्सी ते वेठल, पंहिंजी पघार 2 लाख रुपया, ओहू मिस्कीन हर हारी खां बि 100 रुपया नथो छॾे। हज़रे मुंहिंजा सोना, असांजे वजूद जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था, जंहिंजे वजूद जे अंदर, पेट जे अंदर हिकिड़ो गिरा हराम जो दाख़िल थी वञे, 40 ॾींहं अल्लाह हुनजी का बि इबादत क़बूल न आहे कंदो। हिकिड़ो गिरा रुॻो हुनजे पेट जे अंदर हराम जो पइजी वञे। असांजो मुआशरे जे अंदर तबाही। असारो पकवान वारो ॾिसो, वठी तव्हांजे साम्हूं 5 किलो कुकड़ ईंदो, 3 किलो हुन में विझंदो, 2 किलो पंहिंजे घर मोकिले छॾींदो। असांजो ई मुआशरो आहे, असांजे ई मुआशरे जे अंदर तबाही आहे। असांजी ही ट्रैफिक, ही ट्रांसपोर्ट वारा, पेट्रोल वधियो त रातो रात किरायो वधाए छॾींदा, पेट्रोल नथो त चवंदा अञा ताईं असांखे नोटिस कोन ख़बर पई, असांजी जेका यूनियन आहे, यूनियन जे तरफ़ां ऑर्डर जारी थींदो पोइ घटाईंदासीं। पेट्रोल पंपनि ते हमरा के ॾाढी भली ॻाल्हि कई, चए साईं हू तव्हां पे चयो मौलवी त मींहुं घणो बेटाइमो तॾहिं पियो वसे, जो माण्हू उशर नथा ॾियनि। छा मींहुं घणो बेटाइमो इन करे पियो वसे त माण्हू उशर नथा ॾियनि। पोइ ही तबलीगी जमात वारा जो ही लखे हुते गॾु थिया, हुते एॾो मींहुं मुठो त ॿियो चयसि इन करे जो समूरा वापारी हुते गॾु थिया आहिनि। समूरा जिन खे उशर ॾियणो हो, उहे न ॾियण वारा समूरा वञी तबलीगी जमात वारे मर्कज़ में गॾु थिया, त मींहुं पवणो हुयो। समूह जा सोना, मुंहिंजो जेकॾहिं मुंहिंजी खुराक हराम आहे त पोइ मुंहिंजी तबियत में फ़र्क़ु न ईंदो। मुझे मथा कुरान भी मुझे मथा का गुजरी विंदो, हदीस भी मुझे मथा का गुजरी विंदी, कुरान जो मफ़हूम भी मुझे मथे का गुजरी विंदो, हर शे मुझे मथा गुजरी विंदी।